अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कुहन ऐं कोठियन ई पर संदी सजणे सोरीअ चाढ़ियो सुपरी डंभ ॾिहाणे ॾियनि वेठा विरह वटिन आओ वाढोड़िया विहाए तूं। भरारे बिठदणी जे भरारे बैत सां मुंहिंजी हीअ आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जे कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 2 नवंबर 2024 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जे तुंहिंजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। साईं मुंहिंजा नाइंसाफ़ियुनि जी तारीख़ एॾी तवील आहे जंहिंजा पेरा जॾहिं बि खणूं था त नाइंसाफ़ियुनि मथां नाइंसाफ़ियूं नज़र अचनि थियूं। हाणे त नाइंसाफ़ियूं एतिरियूं वधियूं आहिनि जो मेरठ जा जनाज़ा ई खॼी विया आहिनि। नौकिरियुनि में त सिफ़ारिश हले थी, नौकिरियुनि में त पैसा हलनि था ऐं नौकिरियुनि में त मेरिट जी लताड़ थिए थी, पर हाणे त दाख़िलाउनि में बि मेरिट जी लताड़ थियण लॻी आहे। MD केट टेस्ट में छा वियो छा वापरियो इन जो हर कंहिंखे त पतो आहे, पर सच त इहो आहे जो इहो मामिरो ख़्वाबनि जो बि क़त्ल आहे त मेरठ जो बि मौत आहे। इन्हीअ सूरत हाल ते सिंध जो ख़ूबसूरत लेखक सिकंदर गुलाब सुमरो लिखे थो, हिन ॻाल्हि खां को घटि अक़ल रखंदड़ माण्हू इनकार कंदो त आला तालीमी इदारनि जे मुख़्तलिफ़ शोबनि में ॿारनि जी दाख़िला थियण जी क़ाबिलियत ऐं अहलियत यानी मेरिट जे बुनियाद ते घुरिजे। उन जे लाइ असांजे तालीमी निज़ाम जे 10 ॾाके इंटरमीडिएट मां पार पवंदड़ ॿारनि खे मुख़्तलिफ़ इदारनि या ज़ाब्तेकार एजेंसियुनि पारां दाख़िला लाइ वरितियूं वेंदड़ मुख़्तलिफ़ टेस्टूं ॾियणु घुरिजनि ऐं टेस्टनि में विहणु घुरिजे ऐं पंहिंजी अहलियत खे साबित बि करणु घुरिजे। पर 10 ॾाके मां पार पवंदड़ असांजे ॿारनि खे आला तालीमी इदारनि में दाख़िल थियण जे लाइ छा सिर्फ़ु उहे नाले मात्र इंट्री टेस्टूं वठण ई काफ़ी आहिनि, या दाख़िला जे लाइ उन खां अलावा बि ॿियूं खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जिन ते बि वीचार करण जी ज़रूरत आहे। ॿारनि जा इंटरव्यूज़ करणु, हुननि जी रीडिंग राइटिंग ऐं स्पीकिंग स्किल्स जी परख करणु। सुवाल ई अहम आहे, मेडिकल एंड डेंटल कॉलेज उर्फ़े आम MD केट टेस्ट जेका गुज़िरियल केतिरनि सालनि खां असांजे मेडिकल ऐं डेंटल कॉलेजनि में दाख़िला वठण जे लाइ ख़्वाहिशमंद ॿारनि खां वरिती पई वञे ऐं जिते उनजे वठण सां हिकु पासे मुक़ाबले जो ज़बरदस्त लाड़ो पैदा थियो आहे त ॿिए पासे हीअ टेस्ट हिकु भवाइतो ख़्वाब बणिजी वई आहे। ख़ासि तौर ते उन्हनि ॿारनि जे लाइ जिन जो हिन टेस्ट मां पार पवण जो हिकु ई तरीक़ो आहे, उहो आहे हुननि जी उहा महिनत जेका हुननि जे पूरे तइलीमी सफ़र में हिकु बहितरीनु सारो बणियल रही आहे। हिननि टेस्टुनि जा ॿिया बि ख़तरनाक रुख़ आहिनि, जिन मां हिकु रुख़ हीअ आहे त हीअ टेस्टूं हाणे क़ाबिल ॿारनि जी क़ाबिलियत खे मथे खणण जे बदिले उन जे लाइ हिकु नफ़्सियाती दबाव बि खणी अची रहियूं आहिनि। उन्हनि नफ़्सियाती दबाउनि जी इंतिहाई शिकल ॿारनि जो उहे ख़ुदकशियूं बि आहिनि जेके टेस्टनि जे नतीजनि जे अचण बाद नमूदार थियनि थियूं। ॿियो रुख़ हीअ आहे त हीअ टेस्टूं हाणे हिकु धंधो बि बणिजी वियूं आहिनि। हिननि टेस्टनि खे मुनक़िद करण जे लाइ सरकार ऐं ज़ाब्तेकार एजेंसियुनि पारां टेंडर बि जारी कया वञनि था, वाक बि ॾिना वञनि था ऐं पंहिंजा नवाज़ी बि कई वञे थी। वॾा वॾा इदारा जेके हिन क़िस्म जूं टेस्टूं मुनक़िद कराइनि था, ॿारनि खां ॻरियुनि फीसनि जी मद में किरोड़े रुपया कमाइनि था। टेस्टनि जो हीउ सिलसिलो जेको ॿारनि जी क़ाबिलियत खे घटि पर इदारनि खे वॾा माली फ़ाइदा ॾेई रहियो आहे, उन ते केर बि सवाल नथो उथारे बि कीअं, छाकाणि जो सवाल करणु न असांजो निज़ाम, न असांजो निसाब ऐं न असांजो उस्ताद सेखारे थो। बावकार शोबा हुजनि या मोतबर पेशा, इंसान जे लाइ सदाईं कशिश जो बाइस रहिया आहिनि। जीअं मेडिकल ऐं इंजीनियरिंग जा शोबा, जीअं फ़नून ऐं लतीफ़ा जो शोबो, ऐं जीअं कानून, सियासत, समाजियात जा शोबा। असांजा नौजवान जॾहिं हिन शोबनि में दाख़िल थियण जा ख़्वाब ॾिसनि था त हिन हक़ीक़त खां भला केरु इनकार कंदो त माज़ी जी भेट में हुननि खे सवें टेस्टनि मां पार पवणो
ऐं अनेक ख़्वारियुनि खे बि बर्दाश्त करणो पवे थो। स्कूलनि जा टिमाही, छमाही सालियाना इम्तिहान हुजनि या बोर्डनि जा सालियाना इम्तिहान या इम्तिहाननि बाद आला तालीमी इदारनि जी ज़ाब्तेकार एजेंसियुनि पारां मुनक़िद थींदड़ हीअ दाख़िला टेस्टूं ॿारनि जे लाइ सुठियूं ख़बरूं न खणी अची रहियूं आहिनि। केसि ताईं दाख़िला टेस्टनि जी आड़ में थींदड़ ख़्वारियुनि यानी नाइंसाफ़ियुनि खे बर्दाश्त कंदो। अॼुकल्ह जे ॿार खे बेशुमार माली फ़ाइदनि ऐं अनेक मादी सहूलियतुनि हुजण जे बावजूदि हुन वटि उहा बुर्दबारी कान्हे का जेका माज़ी में हिकु ॿार जो ख़ासो ऐं सुञाणप हूंदी हुई। ॿार माज़ी में इम्तिहाननि में नाकाम थियण जे बावजूदि हिमत न हारींदा हुआ, अकेलाइनि जो शिकार कोन थींदा हुआ ऐं वॾी ॻाल्हि त पंहिंजे मक़सद तां हथ कॾहिं बि कोन खणंदा हुआ। पंहिंजे ख़्वाबनि जी साभिया जे लाइ ॿीहर जदोजहद करण में लॻी वेंदा हुआ। वरी इहे महिनतनि जो जहान सजाईंदा हुआ ऐं हिकु नए जज़्बे सां पंहिंजे कम सां लॻी वेंदा हुआ। अहिड़ी तरह हूअ पंहिंजी मंज़िल खे हासिल करण में कामयाब बि थी वेंदा हुआ। जेकॾहिं ॿीहर रहिजी बि वेंदा हुआ त ज़िंदगी जे ॿियनि आम शोबनि में दाख़िला वठी पंहिंजी ज़िंदगी खे संवारण में लॻी वेंदा हुआ। ईअं कोन थींदो हो जीअं अॼुकल्ह थी रहियो आहे। हिन मां साबित थो थिए त माज़ी जी भेट में हिन वक़्तु ही जेके दाख़िला टेस्टनि जो माउंट एवरेस्ट तयारु कयो वियो आहे, उनखे सर करण जे लाइ सिर्फ़ु महिनतूं नथियूं घुरिजनि, ॿियो बि घणो कुझु आहे जंहिंजे करे ही दाख़िला टेस्टूं पंहिंजे मक़सद खे मकरूह करे रहियूं आहिनि ऐं नाइंसाफ़ियुनि खे हथी वठराए रहियूं आहिनि। मकरूही नियतूं ऐं नाइंसाफ़ियूं इम्तिहाननि में नक़ल करण जी शक्ल खां वठी नतीजनि खे फिराइण ताईं या मथे ग्रेडनि खे ख़रीद करण ताईं जंहिं क़िस्म जा नफ़्सियाती दबाव आणे क़ाबिल नौजवाननि खे इंतिहाई क़दम खणण ते मजबूर करे रहियूं आहिनि, उन ते सोचण जी अशद ज़रूरत आहे। अॻु में मेरिट जो बुनियादु सिर्फ़ु इंटरमीडिएट जूं मार्कूं हूंदियूं हुयूं। हिन वक़्तु इदारो सरकारी हुजे या ख़ानगी, ॿार जी 12 सालनि जी तइलीमी सफ़र खे बि ख़ातिर में नथो आणे। इदारनि ज़ाब्तेकार एजेंसियुनि जी मिली भगत सां एंट्री टेस्टनि जी जेका दुनिया सजाई वई आहे, उहा दुनिया क़ाबिल ऐं अहल ॿारनि जे मुस्तक़बिल खे बर्बादु करण सां गॾु हुन जे ज़िंदगियुनि खे ख़तम बि करे रही आहे। हीउ अहसासु न इदारनि खे थिए थो, न टेस्टूं कराईंदड़ एजेंसियुनि खे थिए थो ऐं न हुकूमत वक़्त खे थिए थो त हिते जेका बि दाख़िला टेस्ट थिए थी उहा पंहिंजो मोल ऐं मतो छो वञाए रही आहे। उन जा सवालिया पर्चा माण्हुनि ताईं कीअं पहुची वञनि था, पर्चा सोशल मीडिया ते कीअं वायरल थी वञनि था, नाइंसाफ़ी जे करे क़ाबिल ॿार ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि, सदबाब कीअं कजे। एमडीकेट टेस्ट हर साल मुनक़िद थिए थी ऐं तकरारी थी वञे थी। मामला कोर्टनि जी नज़र थियनि था, फ़ैसिला सादर थियनि था, पर अमल केतिरो थिए थो हिन ते केर बि ॻाल्हाइण जे लाइ तयारु नाहे। गुज़िरियल हफ़्ते एमडीकेट टेस्ट जी नाइंसाफ़ी जो शिकार हिकु शागिर्दियाणी जे बारे में उन वक़्तु ख़बर पई जॾहिं सेकेंड ईयर जी हिकु शागिर्दियाणी खां कुझु ॾींहं ग़ैर हाज़ुर रहण जो सबबु पुछियमि त वरंदी ॾिनाई त सर मुंहिंजे कज़न जी डेथ थी वई। मौत जे कारण जे बारे में मालूम कयमि त जवाबु ॾिनाई त हुन ख़ुदकशी कई आहे। पुछियमि छो? चयाईं सर एमडीकेट टेस्ट जे नतीजनि में हुन सां नाइंसाफ़ी कई वई। घर पहुतस, अख़बार हथ में खईं त साॻी ख़बर पहिरें सुफ़े ते ॿिनि कालमनि में हीअं लॻल हुई, मेहड़ में मेडिकल जी शागिर्दियाणी पारां इंटर टेस्ट में फेल थियण ते ख़ुदकशी। असांजे पॉलिसी साज़ इदारनि खे हिननि बेरहम लकाउनि ते सोचणु घुरिजे। टेस्टूं हुजणु घुरिजनि, न कि ख़्वारियुनि जा ऊचा पहाड़ जिन खे सिर करण जूं गरियूं क़ीमतूं अदा करणियूं पवनि थियूं। ज़रूरी आहे त टेस्टनि जे इनक़ाद खे मिसाली रखण सां गॾु मेरिट खे बि यकीनी बणाइणु घुरिजे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सिकंदर गुलाब सुमरे जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिबु जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। मुंद हाण पासो वरायो आहे, उतर जी हवा बि लॻणु शुरू थी आहे त मौसम सियारे जी बि अची रही आहे। हीअ उहा मौसम आहे जंहिंमें रातियूं डिघियूं थी वेंदियूं आहिनि, सर्दी में इज़ाफ़ो बि थियणु लॻंदो आहे। हीअ उहा मुंद आहे जंहिंमें परदेसी पखी बि सिंध ॾे कही ईंदा आहिनि।
पर छा कजे, उहे पखी मारनि जे वर चढ़ी वेंदा आहिनि। सिंध में महिमान पखियुनि जे मारचण बाबति मक़सूद अहमद जोखियो लिखे थो, रूस जे साइबेरिया समेत मुख़्तलिफ़ रियासतनि में बर्फ़बारी थियण ऐं खाधो ख़तमु थियण खां पोइ पखी पंहिंजूं ज़िंदगियूं बचाइण लाइ पाकिस्तान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जो रुख़ कंदा आहिनि। सियारे जी मौसम में लखें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पखी ठठे ज़िले जे मुख़्तलिफ़ ढंढनि, किंझर, हालेजी, केटी बंदर, खारो छाण, जाती ऐं ॿिन्ही इलाइक़नि में क़ाइमु ढंढनि में अची पंहिंजा डेरा जमाईंदा आहिनि ऐं हिते पाण खे महफ़ूज़ सम्झी सकून हासिल करण लाइ 4 महीना हितां जे ढंढनि ढोरनि में आरज़ी आशियाना क़ाइमु कंदा आहिनि। असांजा माण्हू उन्हनि पखियुनि जो तहफ़ुज़ करण बजाए उन्हनि खे मारे पंहिंजो पेट गुज़र कंदा आहिनि। तेज़ी सां शिकार थियण करे हिन मासूम पखियुनि जी हर साल नस्ल कशी थिए थी। हितां जे शिकारियुनि जी कोशिशि हूंदी आहे त जेतिरा बि पखी हिते पहुचनि था उन्हनि खे मारे खपाए छॾियूं। हिन वक़्त बि हिते पहुतल परदेसी पखियुनि जी नस्ल कशी जारी आहे। उहे परदेसी पखी जेके हिन खिते खे मोहबती माण्हुनि जो देश सम्झी हिते अचनि था, उन्हनि खे कहिड़ी ख़बर त हितां जा माण्हू संदन वेरी थी बीठल आहिनि, जेके संदन आमद खां अॻु उन्हनि खे फासाइण लाइ फंदा वाटनि ते विछाए संदन शिकार लाइ तयारु बीठल आहिनि। उन्हनि पखियुनि खे त इहा बि ख़बर नाहे त संदन तहफ़ुज़ करण वारे खाते जा माण्हू बि लालचनि ते विकामी विया आहिनि, जेके पंहिंजी फ़र्ज़ शनासी जी रक़म वठी मासूम पखियुनि जे शिकार ते ख़ामोश थी वेठल आहिनि। जेको बि संदन खीसो गरम करे थो, उन्हनि खे पखियुनि जी शिकार जी छूट ॾिनी वञे थी। जेके हर महीने साणनि लेती लेती कनि था, उन्हनि लाइ को बि पखी मारणु ॾोह नाहे। पखियुनि जे तहफ़ुज़ लाइ जोड़ियल खाते जे अमलदारनि पखियुनि जे क़तलाम करण तां शिकारियुनि सां मुख़्तलिफ़ रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि, जंहिंमें ख़ूबसूरत नस्ल जी कूंज 1000 रुपया, डिगोश ऐं नीरगी 900 खां 800 रुपया, चीखलो ऐं आड़ी 1500 खां 1200 मुल्ह मुक़ररु कयो वियो आहे। झंपीर, किंझर ऐं सूंडा समेत ॾाखणी पटी जे ढंढनि ढोरनि ते परदेसी पखियुनि जे कातिलनि पंहिंजा थाक ठाहे वरिता आहिनि। ढंढनि में लहंदे ई पखियुनि जी बंदूकनि जे ठकाउ छिरण सां आजियां कई वेंदी। बंदूकनि ऐं जारनि खां सवाइ हिन वक़्तु हितां जे मारियुनि पखियुनि खे धोखे सां फासाइण जो हिकु नओं तरीक़ो बि हथु करे वरितो आहे। MP3 जी मेमोरी कार्ड में मुख़्तलिफ़ नस्लनि जे पखियुनि जा आवाज़ रिकॉर्ड करे उहो MP3 जो आवाज़ खोले उन रछ जे हिकु काठ में ॿधी छॾनि था। नवां ईंदड़ पखी उन आवाज़ खे ॿुधी लही अचनि था ऐं रछनि में फासी पवनि था। केतिरा पखी बंदूकनि जे धक लॻण सबबि मरी वञनि था या मासूर थी वञनि था। जिन पखियुनि में नेरगी, आड़ी, चीखलो, डिगोश, लाखी, जानी, कूंज ऐं ॿिया केतिरा ई नायाब पखी शामिल आहिनि, जिन जी हिन वक़्तु वॾी बेदर्दी सां नस्ल कशी उरूज ते पहुतल आहे। हज़ारें रुपया माहिवार शिकारियुनि खां मंथली वरिती वञे थी। जेको शिकारी मंथली सही नथो ॾे, उन खे सोघो करे ॾंड हणी मीडिया ते आणे पंहिंजी कारकर्दगी ॾेखारे रिकॉर्ड जो पुराव कयो वञे थो। कॾहिं कॾहिं मथां खां टीम अचणी हूंदी आहे त मंथली ॾियण वारनि शिकारियुनि खे अॻु में आगाह कयो वेंदो आहे। मूंखे हैरानगी थींदी आहे त शिकारियुनि खे एतिरी छूट मिलियल हूंदी आहे जो किंझर साम्हूं ठठे ॾांहुं वेंदड़ रोड ते केतिरा ई माण्हू पखी खणी ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि वारनि खे पखी विकिरो करे ॾींदा आहिनि। छा उन्हनि पखियुनि खपाईंदड़नि ते लाॻापियल खाते जी नज़र न पई हूंदी, पर पैसनि जी लालच संदन ज़ुबान बंदि करे छॾींदी आहे ऐं का बि कार्रवाई नथी कई वञे। जीअं ई परदेसी महिमान पखी हिते पहुचनि था त दुबई जा अरब शहज़ादा बि पखियुनि जे शिकार लाइ हिते पहुची वञनि था। अरब शहज़ादनि जा बि ठठे जे साहिली ऐं कोहिस्तानी पटी में ठिकाणा क़ाइमु थी वञनि था। जेके शहज़ादा शिकार जा वॾा शौक़ीन आहिनि, उन्हनि खे ख़ुशि रखण लाइ उनजो तहफ़ुज़ ख़ुदि गेम वार्ड ऐं वाइल्ड लाइफ खाते जा अमलदार पाण कनि था ऐं उन्हनि खे शिकार बि कराइनि था। हीअ असीं अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मक़सूद अहमद जोखीअ जो लिखियल लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। मुआशी बहरान जी बाह जे उनवान हेठि नामियारो लेखक एजाज़ मंगी लिखे थो, मुआशात जो मामिरो संजीदा हुजणु घुरिजे, पर असांजे मुल्क जी मुआशी हालत कुझु अहिड़ी थी वई जो उन मौज़ूअ जी मूंझ हटाइण लाइ आर्टिकल जी इब्तिदा उर्दू जे उन जग मशहूर शेर खां थी कजे, अब तो इतनी भी मुयसर नहीं मैखाने में जितनी हम छोड़ दिया करते थे मैखाने में। मथिएं शेर खे पाण पंहिंजे मक़सद जे हवाले सां पेश कयूं था त उन जो मतिलबु थींदो हाणे पाकिस्तान खे एतिरी ओधर बि नथी मिले जेतिरी कॾहिं इमदाद मिलंदी हुई। अफ़सोस असां इमदाद वारी मौसम में इहो विसारे वेठा हुआसीं त सदाईं सर्द जंग जा सावण ॾींहं न हूंदा। पाकिस्तान लाइ सर्द जंग कमाई वारी मौसम हुई। अमेरिका खे मुस्तक़िल तौर ते ख़ौफ़ हो त जेकॾहिं पाकिस्तान मुआशी तौर ते परेशान थियो त हूअ मास्को ॾांहुं बि निहारे सघे थो, जॾहिं त अमेरिका चीन जे हूंदे पाकिस्तान खे कंहिं बि रीत वारसा ॾांहुं वञणु ॾियणु न थे चाहियो, छो त उन वक़्तु हिकु त ख़िते में चीन मुकमल तौर ते सुर्ख़ मुल्क हो ऐं भारत जहिड़ो वॾो मुल्क बि पंहिंजी परॾेही पॉलिसी जे हवाले सां अमेरिका खां वधीक सोवियत यूनियन सां वेझो हो। हीअ उहे ॾींहं हुआ जॾहिं कांग्रेस मथां कम्यूनिज़म जो त न पर सोशलिज़म जो असरु ज़रूरु हो। उन्हनि ॾींहंनि में नेहरू मार्क्स जे नज़रिए ऐं लेनिन जी हिकमत अमली मां मुतासिर सम्झो वेंदो हो, जॾहिं त नेहरू खां पोइ संदसि धीअ इंदिरा गांधी बि एमरजेंसी दौरान मुल्क जा वॾा कारखाना क़ौमी मिल्कियत में वठी इहो साबित कयो हो त हू बि पंहिंजे वाल जे नक्श क़दम ते हली रही आहे। अमेरिका उन दौर खां वठी मुंतज़र हो त इंडिया हुन जे पासे अचे, पर सर्द जंग जे दौर ताईं भारत अमेरिका खां दूर रहियो ऐं भारत जी दूरी पाकिस्तान ऐं अमेरिका जी वेझड़ाइप खे 4 चंड लॻाए छॾिया। इहो ई सबबु हो त अयूब जहिड़े आमिर जे दौर में बि अमेरिका जो पॉपुलर सदर कैनेडी पंहिंजी घरवारी सां गॾु पाकिस्तान में बिना प्रोटोकॉल जे दौरा कंदो हो, जेतोणीकि उन दौर में बि अमेरिका कुझु मामलनि ते असांजे मुल्क खे पंहिंजे एजेंडा ते हलाइण जी कोशिशि बि कंदो हो, पर उन दौर में अयूब ख़ान अमेरिका खे मुकमिल ऐं तफ़सीली जवाबु ॾियण लाइ पंहिंजे नाले सां उहो किताब तहरीर करायो हो। हुन अमेरिका खे ॿुधाइण थे घुरियो त पाकिस्तान अमेरिका सां दोस्ती वारो तालुक़ रखणु चाहे थो। दोस्ती सदाईं बराबरि वारनि में हूंदी आहे। पाकिस्तान उन वक़्तु बि अमेरिका जे बराबरि हो, छो त अमेरिका उन वक़्तु बि अकेलो न सही तॾहिं बि आलमी क़ुवत हो, जॾहिं त असांजे हुक्मरान जो गुज़ारो उन इमदाद ते हो जेका आख़िरी दौर में तमामु घणी आई। उहो दौर पाकिस्तान लाइ बज़ाहिर भाग वारो पर असल में तमामु घणी बदकिस्मती वारो हो, जंहिं दौर में रूसी फ़ौजूं अफ़गानिस्तान में मौजूदु हुयूं ऐं अमेरिका पाकिस्तान जी मार्फत अफ़गानिस्तान जे मैदान जंग बणाइण जी कोशिश में मसरूफ़ हो। उन दौर में पाकिस्तान खे सिर्फ़ु अमेरिका न पर नेटो जा इतिहादी मुल्क त छा पर अरब ऐं अफ्रीका जा उहे मुल्क बि इमदाद ॾींदा हुआ जेके अमरीकी असर हेठि हुआ। अफ़गानिस्तान मां रूसी फ़ौजूं निकिरण सां पाकिस्तान पोज़ीशन में फ़र्क़ु अचणु लॻो ऐं जॾहिं सोवियत यूनियन टुटी वियो ऐं अधु दुनिया त सुर्ख़ परचम जो पाछो हटी वियो त पाकिस्तान ॾांहुं वेंदड़ इमदाद तेज़ी सां ख़तमु थींदी इन हद ताईं पहुते जो डॉलरनि जी बरसात में कुॾंदड़ मुल्क मथां पोइ का फुड़ी बि न थे किरी। जेकॾहिं पाकिस्तान जे हुक्मराननि में होश हुजे हा त हूअ मुल्की मुआशियात खे अमरीकी इमदाद जो एतिरो आदी न बणाइनि हा जो इमदाद ख़तमु थियण जी सूरत में मुल्क जे मुआशी निज़ाम में एतिरी सघिबे न हुजे जो हू पंहिंजे पेरनि ते बीही सघे। पाकिस्तान में सर्द जंग खां पोइ हिकु बि अहिड़ी सरकार न आई जंहिं मुल्की मैशियत खे मज़बूत त छा पर कंधी बि कयो हुजे। इहो ई सबबु आहे त इस्टेब्लिशमेंट उन मैदान मां मुल्क जे सियासी पार्टियुनि जे हथ में इक़्तिदार ॾींदी रही त हूअ कंहिं रीति मुल्की मैशियत खे बहितर बणाइनि ऐं जेकॾहिं मुल्की मैशियत पंहिंजे पेरनि ते बीहण वारी हैसियत हासिल करे नथी सघे
त किथां न किथां कुझु न कुझु इमदाद आणे, पर इन सिलसिले में का सरकार सोभारी थी न सघी। हिन वक़्तु पाकिस्तान खे को इमदाद ॾियण त परे रहियो, पर ओधर ॾियण लाइ बि तयारु नाहे। चीन जंहिं कॾहिं सीपेक जे सिलसिले में वॾा ऐलान थिए कया, उहो बि पंहिंजी मुठ भेकोड़े वेठो आहे ऐं सऊदी जंहिंजी इमदाद पाकिस्तान लाइ नाज़ जो सबबु रही आहे, उहो पिणु हाणे सीड़पकारी जा वाइदा त करे थो, पर अमली तौर ते हुन जी जेतिरी मुआशी सरगर्मी भारत में आहे, एतिरी असांजे मुल्क में न आहे। जेकॾहिं हिन हाल में UAE पाकिस्तान जी इमदाद या कर्ज़ या सीड़पकारी जे सिलसिले में मदद न कई त असांजी मुआशी हालत हद खां वधीक ख़राबी जे वर चढ़ी वेंदी। पर हिकु मुल्क आख़िर इमदाद बि केतिरी कंदो। असांजे मुल्क खे उन्हनि आलमी इदारनि तरफ़ां बि कर्ज़ नथा मिलनि जेके इदारा उन वक़्त लाइ वजूद में आंदा विया त जीअं हूअ दुनिया जी कमज़ोर मईशत वारनि मुल्कनि जे कर्ज़ जे नाले ते मदद करे सघनि, पर पाकिस्तान खे हिन महिल IMF उन रीत कर्ज़ नथो ॾे जंहिं रीत पाकिस्तान जी ज़रूरत आहे। हाणे त हुकूमत जे ज़रियनि बि साफ़ लफ़्ज़नि सां चवणु शुरू कयो आहे त मुल्क खे हलाइण जो सिर्फ़ु 2 वाटूं बचियूं आहिनि। हिकु वाट इहा आहे त IMF कर्ज़ ॾे, ऐं जेकॾहिं IMF कर्ज़ जी किस्त नथी ॾे त पोइ लाज़मी तौर ते अवाम मथां वधीक टैक्स जो बार विधो वेंदो। हिन महिल बि अवाम उहे टैक्स भरी रहियो आहे जंहिंजा नाला बि अजीब ग़रीब आहिनि। छा अञा बि अवाम जे कमज़ोर कुल्हनि मथां वधीक टैक्स जो बार विधो वेंदो? जेकॾहिं आम इस्तेमाल जी शयुनि मथां टैक्स जो मिक़दार वधायो वियो त पोइ बि मसइला पैदा थींदा। हिकु त शयुनि जो मयार किरी पवंदो ऐं ॿियो त माण्हू वधीक समझौते सां जीअण जी कोशिशि कंदा। माना त हू अॻु में 3 वेला मानी खाईंदा हुआ ऐं हाणे 2 वेला खाइनि था, त उन सूरत में उहे हिकु वेले ते अची वेंदा। उनखां सवाइ हूअ पंहिंजनि ॿारनि खां निजी स्कूलनि में पढ़ाइण जी पोज़ीशन में न हूंदा। उन सूरत में जेका मुल्क जे मुस्तक़बिल जी तबाही ईंदी, उनजो अंदाज़ो लॻाइण बि मुश्किल थी वेंदो। जॾहिं त माण्हू हिन साइंसी दौर में बहितर इलाज बदिरां पंहिंजी दिलि खे सहारो ॾियण लाइ दुआ धागे जो सहारो वठणु शुरू कंदा। असांखे इन सिलसिले में इहो बि मालूम हुजणु घुरिजे त हिन दौर में जेकॾहिं को मुल्क मुआशी तौर ते कंगलो बणिजी वञे थो त हुनजे आलमी तन्हाई तमामु घणी वधी वञे थी। पाकिस्तान आलमी सतह ते मुआशी हवाले सां सुठी साख रखण वारो मुल्क न रहियो आहे। हाणे त हिन मुल्क जा दुश्मन बि मुआशी हवाले सां ताननि जा तीर हलाइण खां नथा मुड़नि। इन हालत में संजीदगी सां सोचण जी ज़रूरत आहे त इमदाद खां उधार वारे ज़वाल खे उधार वठण खां उधार ॾियण वारे कमाल ताईं कहिड़ी तरह पहुचाइजे। मुमकिन आहे त इहो सुवाल कुझु चपनि ते मुर्क आणण जो सबबु बणिजे, पर अञा ताईं अणथियणी थियणु मुमकिन सम्झी वञे थी। हीअ ख़ूबसूरत लेख असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो ख़ूबसूरत लेखक एजाज़ मंगी जो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। नामियारे लेखक ऐं कंपेयर अमीन अरबाब लिखियो, अव्हां जो मान ऐं मर्तबो अव्हां जे हथ में आहे, पर अव्हां जी इज़त ऐं वक़ार अव्हां जे उन ॿार जे हथ वस में आहे जेको ईंदड़ सालनि में अव्हां जे तुफ़ेल मुआशिरे में सुञातो वेंदो। अमीन नशो कंदड़ आहियो त यकीन ॼाणो अव्हां जो ॿार अॼु न त सुभाणे नशो करे ई करे। इहो न विसारियो त ॿार पंहिंजे वालदेन जी सोबत जो असरु वठनि था। ॿारनि जी मौजूदगी में को बि गुथो लफ़्ज़ न ॻाल्हायो ऐं उन्हनि जी मौजूदगी में ख़ौफ़ ॾियारींदड़ ॻाल्हियुनि बजाए ख़ुशगवार गुफ़्तगू कदे उन्हनि खे बाबा, पुट, तव्हां ऐं जीअ जहिड़ा लफ़्ज़ चई उन्हनि खे महफ़िल आदाब सेखारियो। साफ़ कपिड़ा पाराइण, वक़्तु सिर वेझारणु, सुम्हारणु, खाराइणु ऐं पीआरणु अव्हां जे ॿार जी बहितर सिहत जी ज़मानत आहे। जेकॾहिं अव्हां जो ॿारु स्कूल वेंदड़ आहे त उनखां बाख़बर ज़रूरु रहो त हुन स्कूल में छा लिखियो ऐं छा पढ़ियो।
अलॻि अलॻि मानी खाइण बदिरां पंहिंजे घर वारे सां गॾिजी ॿारनि खे सॾे मानी खाओ। ॿारनि खे सच ॻाल्हाइण जी आदत सेखारियो त जीअं ॿार हिकिड़ी ज़िमेदारी जो अहसासु महसूसु करे। यादि रखो साथियो, हिन सॼे संसार में सुभाणे अव्हां जे ॿार जो बि हिसो पती हूंदो ऐं अव्हां जो ई ॿारु अव्हां जे नाले पुठियां सुञातो वेंदो। अव्हीं चाहियो था त अव्हां जो ॿारु ईंदड़ मुआशिरे में वॾी इज़त ऐं वक़ार सां दाख़िल थिए, त पोइ पंहिंजे ॿार खे सुठी तालीमी तरबियत सां गॾोगॾु हुनखे मुआशिरे में जीअण जो ढंग सेखारियो। छाकाणि जो अॼु जो ॿारु सुभाणे जो नौजवान ऐं अव्हां जे अखियुनि जो ठार हूंदो। हथनि ते मेहंदी हूंदी, मोड़ हूंदा ऐं अव्हां जूं दुआऊं हूंदियूं। सिंधी अदब में मुख़्तलिफ़ शख़्सियतनि पंहिंजे हिसे जो कमु कयो आहे। ख़ासि तौरु लतीफ़ शनासी में सिंध जे केतिरनि ई लेखकनि अमुल कमु कयो आहे। लतीफ़ शनासीअ जे हवाले सां डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधीअ पिणु बहितर कमु कयो आहे। डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधीअ जी लतीफ़ शनासी बाबति अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। नामियारी लेखिका डॉक्टर परवीन मूसा मेमण जो ख़ूबसूरत लेख। अब्दुल मजीद वल्द ग़ुलाम हुसैन मेमण 11 सेप्टेम्बर 1931 ते शिकारपुर जे ॻोठ माड़ी में जनम वरितो। 1948 ईस्वी में लाड़काणे में अची सकूंत पज़ीर थियो। मेमण अब्दुल मजीद MA इस्लामिक कल्चर ऐं MA लीजन पास करण बाद 1974 में बयानुल आरफीन जी तदवीन ऐं उपटार ते मकालो अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी जी निगरानी में लिखी PhD जी सिंध यूनिवर्सिटी मां सनद हासिल कई। पाण इस्लामिया कॉलेज सखर में लेक्चरार तौरु कमु कंदे अॻियां हली प्रोफेसर मुक़ररु थियो ऐं प्रिंसिपाल जे उहिदे ते 1991 में रिटायर कयाईं। डॉक्टर मेमण सिंधीअ जो सिंधी अदब में पोरियो तमामु शानाइतो ॻणियो वञे थो। हुन 70 खनि किताब लिखिया त अनेक मज़मून ऐं मकाला बि छपियल मौजूदु आहिनि। हूअ अदबीअ महफ़िलनि ऐं कॉन्फ्रेंसनि जो कोॾियो हो। खेनि संदन कलमी पोहरे ते 1983 में सिविल एज़ाज़ तमग़े इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो। छपियल किताबनि मां चंद जा उनवान हिन रीत आहिनि: लोक अदब ते ॿधल किताब ॾोर, तर्जुमो थियल नावलेट ॾुहारी केर, माणक मोतीलाल, शाह करीम जो कलाम, तज़करा शोराए सखर, तारीख़ क़ौम हकड़ा परखें परोड़, सखर जहिड़ी सूंह, सिंधी इल्म अदब उसूल ऐं ओञाण, सिंधी अदब जो तारीख़ी जाइज़ो, सिंधी में नातिया शाइरी, सचल जो सनीहो, लाड़काणो साह सिबाणो, शिकारपुर माज़ी हाल, सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सिंधी सक़ाफ़त जा इस्लामी असरात, शिकारपुर जी ॿोली, सिंध जी तारीख़ जा विखरियल वर्क, तफ़सीर हाशमी ऐं ॿिया किताब आहिनि। उर्दू ॿोली में हज़रत कलंदर लाल शहबाज़, सिंधी अदब की मुख़्तसर तारीख़, लसानियात पाकिस्तान, निगारशात सिंध, पाकिस्तान में सुफ़ियाना तहरीकें आहिनि। संदन वफ़ात 11 फरवरी 1996 में थी। डॉक्टर अब्दुल मजीद हिकु वक़्तु नसर ऐं नज़म जो लिखंदड़ हो। संदसि किताबनि जे मुताले मां परोड़ पवे थी त मौज़ूआती तौरु हुन क्लासिकल शाइरी जे अभ्यास खे तरजीह ॾींदे तारीख़ जे हवाले सां पिणु वॾो कमु कयो। शाह करीम जी शाइरी ते संदन कमु ख़ासि शुमार थिए थो त कलंदर शहबाज़, सचल साईं ऐं लतीफ़ सरकार सां पिणु अक़ीदत ज़ाहिर आहे। लतीफ़ साईं बाबति कम जी मद में संदन तरतीब, तदवीन ऐं तहरीर कयल किताबनि जो अंग 13 ताईं वञे थो। चंद हिन रीत आहिनि: शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, मज़मूननि जो किताब इतलात खाते पारां 1954 में शाया थियो। मार्फत जा मोती हीअ मकालनि जो किताब आहे जेको 1963 में छपियो। तंद तंवार मकालनि ते मुश्तमिल 1965 में इतलात खाते पारां शाया थियो। इरफ़ान लतीफ़ 1966 में इतलात खाते शाया कयो। फ़िक्र लतीफ़
जो पहिरियों छापो सिंधी अदबी सोसाइटी इस्लामिया कॉलेज सखर 1967 में छापियो। 152 सुफ़्हनि ते मुश्तमिल किताब में मज़मून ऐं मक़ाला आहिनि। सुर ॾहर शाह लतीफ़ जे सुर ॾहर जे मतन ऐं तशरीह ते मबनी R.H. अहमद एंड बिरादर्स 1973 में पहिरियों भेरो शाया कयो। जानिब जो जमाल मक़ालनि जो किताब इतलात खाते सिंध हुकूमत 1975 में शाया कयो। सुर कल्याण माना ऐं मतन ते मुश्तमिल 1983 में पहिरियों भेरो शाया थियो। पैगाम लतीफ़ पहिरियों छापो 1985 में इतलात खाते पारां छपियो, जंहिंमें उर्दू ऐं सिंधी में लतीफ़ी मक़ाला ऐं मज़मून आहिनि। आवाज़ लतीफ़ किताब जो पहिरियों छापो 1987 में इतलात खाते शाया कयो, जंहिंमें सिंधी ऐं उर्दू में मज़मून ऐं मक़ाला आहिनि। लतीफ़ जो पैगाम शाह लतीफ़ जी सवाने सां गॾु मज़मून ऐं मक़ाला आहिनि, जेको मेहरान एकेडमी शिकारपुर 2010 में शाया कयो। सुर सारंग जे मतन ऐं माना ते मुश्तमिल 1991 में शाया थियो। लतीफ़ी लात डॉक्टर साहिब जो ही किताब 1991 में मेहरान एकेडमी शाया कयो, जेको 228 सुफ़्हनि ते मबनी आहे। हिन में क्लासिकल शाइरनि ऐं शाह लतीफ़ जी शाइरी बाबति मज़मून आहिनि। 2001 में मेहरान एकेडमी ॿियो छापो शाया कयो आहे। किताब फ़िक्रे लतीफ़ ऐं लतीफ़ जो पैगाम जो कुझु अहवाल वंड कजे थो। फ़िक्रे लतीफ़ में चूंड लतीफ़ी मज़मून हिन रीत आहिनि। शाह लतीफ़ ऐं अवामुन्नास अब्दुर्रज़ाक़ राज़। शाह लतीफ़ जी शाइरी में इस्लामी क़दर प्रोफेसर मोहम्मद अहमद। शाह ऐं औरत नूर शाहीन। शाह जे कलाम जा माख़ूज़ डॉक्टर नवाज़ अली शौक़। शाह जे शेर में तौहीद मोहम्मद उमर सैतो। जरथर तिख तंवार सैयद लाल शाह। शाह जी हुबुल वतनी मेमण अब्दुल गफ़ूर सिंधी। शाह जी फ़िक्री बुलंदी मेमण अब्दुल गफ़ूर सिंधी। शाह जे शेर जी नहवी बनावत सिजादुल्लाह कुरैशी। लतीफ़ियात शेख अब्दुर्रज़ाक़ राज़। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते आधारियल मक़ालनि खे मेमण साहिब तरतीब ॾिनो आहे। लतीफ़ जो पैगाम जो पहिरियों छापो 1979 में शाया थियो। मौजूदा वक़्त वधीक इज़ाफ़नि ऐं सुधारण सां मेहरान एकेडमी शिकारपुर वारनि चोथों छापो छपायो आहे। मक़ालनि जा उनवान शाह लतीफ़ जी सवाने हयात, शाह लतीफ़ जे ज़माने में सिंध जो सियासी ऐं इक़्तिसादी हालतूं, सूफ़ियाना फ़िक्र, वहदतुल वजूद। ख़ुद शनासीअ शाह जी नज़र में ज़िंदगी जो तस्वर, शाह जी नज़र में मौत जो तस्वर, शाह जी अज़मत, शाह जे शेर में इंसानी मिज़ाज ऐं फितरत जी अक्कासी। नौजवान ऐं शाह रिसाले जे कहाणियुनि जो फ़नी ऐं फ़िक्री जाइज़ो। सुर कल्याण मज़मून ऐं फ़लसफ़ो। सुर मारई जो मुतालियो। सुर सामोडी जो फ़लसफ़ो। सुर माज़ूरी जो फ़लसफ़ो। सुर ॾहर जो फ़िक्री जाइज़ो। सुर का मोड जो अदबी जाइज़ो। सुर सोहणी जो फ़लसफ़ो। सुर सारंग जो मुतालियो। सुर कापायतीअ जो फ़िक्र ऐं लिसानी जाइज़ो। सुर बिलावल जो मज़मून। सुर सरीराग जो जाइज़ो। सुर बिलावल जो मज़मून, सुर सरीराग जो मुतालियो, सुर रामकली जो अभ्यास आहिनि। शाह लतीफ़ जी सवाने जे बारे में मुहक़िक़ कुझु तारीख़ी हवालनि ते बहस कंदे बयानुल आरिफ़ीन खे मुस्तनद क़रार ॾिनो आहे। ख़ुदि शनासीअ शाह जी नज़र ते लिखनि था त शाह साहिब जे फ़िक्र जो बुनियाद इहा आहे त पाण सुञाणनि। उन्ही करे ई फ़रमायो अथनि त पहिरीं सुञाणिजे पाण, पुछिजे पोइ पीरीतणो। शाह जी नज़र में ज़िंदगी जो तस्वर लेखक मुताबिक़ उहो आहे त हू कोशिश सां मक़सद हासिल करण खे तरजीह थो ॾिए। उन्ही करे फ़रमाए थो त वेठे वर न पवनि, सुते मिलनि न सुपरी, जे मथे रिंद रवनि साजन मिले तिन खे। ऐं शाह वटि मौत जो तस्वर क़ुरान हिकमत मुताबिक़ आहे। उन्ही करे दुनिया जी हयाती खे फ़ानी ॾिसी फ़रमाए थो त
जा भूअं पेरें मुंहुं सा भूअं मथे सजणे धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासूं ॾींहं मिड़े ॾूं उथी लोच लतीफ़ चए। शाह जी अज़मत खे डॉक्टर मेमण कलाम जे फ़िक्री गहराई अंदाज़े बयान में दिलकशी असर अंगेज़ी ऐं इनफ़रादियत मुताबिक़ सम्झायो आहे। हुन मूजिबि त शाह जो फ़िक्र ऐं फ़लसफ़ो हिकु वॾे पैगाम जी हैसियत रखे थो। इहा ई शाह जी अज़मत आहे। नौजवान शाह मुक़ाबले में डॉक्टर साहिब सिंध जे नौजवाननि खे ॼाणायो आहे त शाह जो पैगाम तव्हां लाइ वॾी कशिश जो बाइस आहे, जंहिंजे फ़िक्र जी रोशनी में नौजवान नस्ल पंहिंजो किरदारु संवारे ऐं सुधारे पंहिंजी शख़्सियत जी तइमीर करे सघे थो। रिसाले जे कहाणियुनि जो फ़िक्री ऐं फ़नी जाइज़ो में शाह जे कलाम में आयल तमसीली किसनि जी तारीख़ी हैसियत बयानु कई वई आहे ऐं मिसालनि सां इहो साबित आहे त शाह साहिब सुरमिन जी ज़ुबानी ज़िंदगी जो आला फ़िक्र ख़ुदि शनासी ऐं ख़ुदा शनासी जो दर्स ॾिनो आहे। सुर कल्याण मज़मून ऐं फ़लसफ़ो तौहीद जे अक़ीदे जी उपटार सां गॾु शिरक खां बचाव जा रस्ता ॾसिया विया आहिनि। सुर सामूंडी जो फ़लसफ़ो में मजीद साहिब लिखे थो त शाह सॾ थो ॾिए त जहिड़ी रीत सामूंडी सफ़र अझाग आहे, अहिड़ी रीत रूहानी सफ़र जी मंज़िल जो बि काथो ई कान्हे। सुर कामोड जो अदबी जाइज़ो में शाह साहिब जे शाइराणे उसलूब ते अदबी लिहाज़ खां बहस कयो वियो आहे। डॉक्टर साहिब मूजिबि त हिन सुर में केतिरा ई बैत साॻे अंदाज़ सां शुरू थियनि था, जीअं तूं समूं आऊं गंदरी। हिन नमूने सां शुरू थियल 7 बैत आहिनि, पर शाइर साॻे लाॻीतनि बैतनि में साॻियो मक़सदु ख़ालिक ऐं मालिक जे अॻियां आजिज़ी ऐं नहठाई बयानु कंदे बि लफ़्ज़नि जी थोरी फेरफार ऐं उसलूब जे बयान सां नवाण पैदा कई आहे, जंहिंसां पढ़ंदड़ खे रूहानी ज़हनी लुत्फ़ अचे थो। लाॻीता बैत साॻे फ़िक्रे सां शुरू थियल उन्हनि खे वराण वारा बैत चयो वेंदो आहे। उन खां अलावा सुरका मूड जी अदबी ख़ूबियुनि में साॻिया काफ़िये वारा लफ़्ज़ तजनीस हरफ़ी ऐं अंदरूनी काफ़ियो ऐं ॿियूं ख़ूबियूं बयानु थियल आहिनि। सुर सोहिणी लाइ लिखे थो त शाह साहिब सोहिणी जी कैफ़ियत बेइख़्तियार ठाही आहे, जेका मौज में भरियल मेहराण में डिॼी पेर पोइते नथी हटाए ऐं नई हीलनि वसीलनि जो थी वीचारे। मते मेहराण में टिपो ॾेई पवण जी अहिड़ी कैफ़ियत खे सालकनि यारफ़नि मस्ती सॾियो आहे। मस्ती इश्क़ इलाही जी हद कमाल जी निशानी आहे। लतीफ़ जो पैगाम किताब शाह साहिब जे कलाम जी इल्मी अदबी ऐं फ़िक्री पहलुअनि जो अहातो करे थो, जंहिंमें डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी मुख़्तलिफ़ रुखनि सां शाह जो कलाम मुतारिफ़ करायो आहे, पर घणे भाङे तसौफ़, रूहानियत, वहदानियत ऐं इस्लाम जी अज़मत, शाह जी नज़र में इंसानी ज़िंदगी ऐं शाह जे वक़्त जूं सियासी समाजी मुआशी हालतूं ऐं संदन कलाम जे कुझु सुरनि जो इल्मी अदबी इब्यास शामिल आहे। बयानुल आरफ़ीन जी तहक़ीक़ जे बाइस तसौफ़ ख़ासि तौरु संदन मौज़ू रहियो आहे। इन करे पाण हिन उनवान खे तमामु सुहिणो निभायो अथनि ऐं किताब में पेश थियल मज़मूननि ऐं मक़ालनि मुताबिक़ ही हिकु लाभाइतो किताब आहे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी जी लतीफ़ शनासी बाबति नामियारी लेखका डॉक्टर परवीन मूसा मेमण जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारे खे न साॻी दुआ सां नींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन